बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन व लअनतु अला आबाइहिम अजमईन। अम्मा बाद, मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं त असांजी गुफ़्तगू अल अक़ीदतुल इस्लामिया में हली रही हुई, जंहिंजे 36 नंबर दर्स सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असांजी गुफ़्तगू इमामत में हली रही हुई। तायीन इमामत, जॾहिं इमामत में असां बयानु कयोसीं त इमामत खे मुअय्यन करणु ख़ुदावंद आलम जो कमु आहे, अलाह साईं जी ज़िमेदारी आहे। त इमाम जेको ख़ुदा जी ज़िमेदारी आहे तायीन करणु, उनजे मुक़ाबले में ॿियनि ख़ुलफ़ा खे तायीन करण जी कहिड़ी ज़रूरत हुई, या उम्मत ख़ुलफ़ा खे छो मुक़ररु कयो? इन जे जवाब में उलमा काफ़ी सारा जवाब लिखिया आहिनि, जंहिंमां जेको बहितरीनु जवाबु आहे उहो इहो आहे त जहिड़े नमूने कुफ़ार ऐं मुनाफ़िक़ीन जी दुश्मनी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में रही ऐं हू हर वक़्तु हर हरबो जंगूं ऐं हर तरीक़े सां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे परेशान कंदा रहिया, अहिड़े ई नमूने सां उन्हनि जी इहा ई कोशिशि हुई त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में त असां दीन इस्लाम खे मिटाए न सघियासीं, नूर इस्लाम खे ख़तमु न करे सघियासीं, त रसूल जी रहलत खां पोइ असां रसूल जा जेके मुंतख़ब थियल ख़लीफ़ा आहिनि उन्हनि खां मुंहुं मोड़ाए करे असां पंहिंजा ख़ुलफ़ा तयारु करियूं ऐं असां पंहिंजा ख़ुलफ़ा ठाहियूं, जेके असांजी मर्ज़ी ते हलनि, असांजे इशारनि ते हलनि, असांजे चवण में हलनि। उहे ख़ुलफ़ा हुजनि जिन्हनि जे ज़रिए सां असां मक़सद इस्लाम, नूर इस्लाम खे उजाए सघूं। लेकिन उन्हनि खे इहा ख़बर ई न हुई त हक़ीक़ी ख़लीफ़ो चाहे मनसब ख़िलाफ़त ते ज़ाहिरन हुजे या न हुजे, उहो पंहिंजे ज़िमेदारियुनि जो पाबंद हूंदो आहे ऐं पंहिंजो ज़िमेदारियूं अंजाम ॾिए थो ऐं हू दीन जी मुकमल तौर ते हिफ़ाज़त कंदो आहे। क़ुरान मजीद उन ई बारे में जॾहिं हज़रत अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जी विलायत जो ऐलान थियो ख़ुमे गदीर में, त उन ई वक़्तु अल यौम अकमलतु वारी जेका आयत नाज़िल थी, उन जी इब्तिदाई जुमलनि में ख़ुदावंद आलम पंहिंजो पूरो जेको आहे प्रोग्राम बयानु कयो ऐं अलाह साईं जो इरशाद थी रहियो आहे, अल यौम यअसल लज़ीना कफ़रू, अॼु ही उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं कुफ़ार मायूस थी विया। कुफ़ार जे मायूसी जो ॾींहुं करार ॾिनो वियो। कहिड़े ॾींहुं? जंहिं ॾींहुं ख़लीफ़ो मुंतख़ब थियो, इलाही ख़लीफ़ो। ऐं ख़िलाफ़त जी तायीन इहा तमामु उलमा जी तमामु मज़हब में मुतफ़िक़ आहे त ख़लीफ़े जो हुजणु लाज़िमी आहे। इख़्तिलाफ़ इन में आहे त ख़लीफ़े जी तायीन कंहिंजी ज़िमेदारी आहे। असां गुज़िश्ता नशिस्तनि में इहो बयानु कयोसीं त ख़लीफ़े जी तायीन जी ज़िमेदारी जेका आहे उहा अलाह जी ज़िमेदारी आहे, उम्मत जी ज़िमेदारी न आहे। छो जो उम्मत अगरि ख़लीफ़ो चूंडींदी त उन जे चूंड में जेको आहे तनाक़ुज़ हूंदो। कॾहिं हू ख़लीफ़ो चूंडींदी बैयत जे ज़रिए सां, अक्सरियत जे ज़रिए सां, यानी हिकु जॻह जी अक्सरियत जे ज़रिए सां चूंडींदी, कॾहिं शूरा जे ज़रिए सां चूंडींदी, कॾहिं वसियत जे ज़रिए सां चूंडींदी। जेको इख़्तिलाफ़ ख़ुलफ़ा में पातो वियो आहे, उन चूंडण जे तरीक़नि में इख़्तिलाफ़ पातो वियो आहे। इन इख़्तिलाफ़ खां ई बचण जे करे ख़ुदावंद आलम इन ई बहितरीनु मनसब जी चूंड पंहिंजे ज़िमे रखी आहे। रहलत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ ख़लीफ़े या इमाम जूं ज़िमेदारियूं कहिड़ियूं आहिनि, वज़ाइफ़ कहिड़ा आहिनि? उन में काफ़ी सारा वज़ाइफ़ आहिनि, जंहिंमां 6 वज़ीफ़ा अहम जेके सरफ़रस्त आहिनि। जहिड़े तरीक़े सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ज़िमेदारियूं या अंबिया जूं ज़िमेदारियूं, अहिड़े नमूने सां आइमा अलैहिस्सलाम जूं ज़िमेदारियूं। पहिरीं ज़िमेदारी मफ़ाहिम क़ुरान जी वज़ाहत करणु। क़ुरान जा मफ़ाहिम जेके आहिनि आम अवाम खां सम्झण खां मथे हूंदा आहिनि। इन ई करे उन हिकु शख़्स जो हुजणु ज़रूरी आहे जेको उन्हनि खे बयानु करे। यानी असां जिन्हनि मफ़ाहिम खे नथा सम्झूं, रासिख़ून फ़िल इल्म जी तरफ़ रुजू करण जो हुकुम आहे। ॿियो, अहकाम शरीयत खे बयानु करणु। जेके शरी अहकाम जिन्हनि जे घर में शरीयत नाज़िल थी, उन्हनि खे असां खां वधीक ख़बर आहे। उम्मत खे इंतिशार खां बचाइणु। जहिड़े नमूने सां अंबिया में बि इहा हुई, उन जी बासत जो जेको मक़सदु हो उम्मत इंतिशार खां बचे,
अहिड़े नमूने सां आइमा अलैहिस्सलाम जो वजूद बि उम्मत जे इंतिशार खां बचाइण जी हिकु कड़ी आहे। ऐं चौथे नंबर ते उम्मत जे सवालनि जा जवाब। अहिड़ो शख़्स हुजे जेको मेंबर ते वेही करे सलूनी जी दावा करे ऐं हर सवाल जो जवाबु उन वटि मौजूदु हुजे, उनखे इमाम चइजे थो। 5 नंबर ते अदालत जो क़याम। इहो बि आइमा अलैहिस्सलाम जे आइमा अलैहिस्सलाम जे वजूद जी हिकु अहम मक़सदु आहे त अदालत जो क़याम रहे। 6 नंबर ते जेको अहम नुक़्तो आहे, जेको इमाम जी ज़िमेदारी आहे, उहा इहा आहे त हुदूद इलाही जो क़याम करे ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त करणु। इलाही हुदूद जी क़याम जी ज़िमेदारी बि इमाम अलैहिस्सलाम जे सर आहे ऐं इमाम अलैहिस्सलाम उन जी हमेशह हिफ़ाज़त कंदा रहिया आहिनि। जेके बि अहम आहिनि, इंशाअल्लाह असांजी गुफ़्तगू अॻिते जारी रहंदी। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।